हिते वीटो जा जेके नेटो जा जेके हथियार था अचनि उहो केरु थो ॾे? मंशात अचे थो, केरु थो ॾे? इंडिया जूं पुड़ियूं अचनि थियूं, उहो केरु थो ॾे? बॉर्डर ते तव्हां वेठा आहियो, हिसाब किताब तव्हां वटि, कस्टम ते तव्हां वेठा आहियो। ही पुड़ियूं इंडिया जूं अचनि कीअं थियूं, मंशात अचे कीअं थो, सॼो अचे कीअं थो, ही कारोबार सॼो तव्हां पिया करियोसि। हिते जे इलाइक़नि में ही सूरत हाल हिते लॻी पई आहे, माण्हू दाऊं पिया कनि, हू पिरिया अगवा थी हुई, अञा ताईं पिरिया वापसि कोन थी। फज़ीला सरकी जेका उहा अगवा थी हुई सालनि खां, उनखे वापसि करण जे लाइ माण्हू दाऊं पिया कनि, उनजूं माऊं दाऊं पिया कनि, रिश्तेदार दाऊं पिया कनि, उहा ॻाल्हि अञा ताईं पधरी न पई थिए। हिते दहशतगर्दी कई वई आहे, हिते धाड़ियल कल्चर जेको कयो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी, गवर्नमेंट, एस्टेब्लिशमेंट, हुकूमतुनि खे हलाईंदड़, उहे सभई मुलवस आहिनि। इन सॼी सूरताल खां पोइ सिंधी माण्हुनि वटि, पाकिस्तान जे माण्हुनि वटि ॿी का वाह बची कोन्हे। अॻे थोरा घणी सपोर्ट असांखे कोर्टनि खां मिलंदी आहे, हाणे कोर्टूं अपाज थी वियूं, कोर्टूं गुलाम थी वियूं, उहो नौकिरी करणी आहे जंहिंखे उहो नौकिरी कंदो, पोइ अचण बचो छा आहे? सिंधी माण्हुनि वटि ऐं पाकिस्तान जे माण्हुनि वटि हाणे सवाइ पुरअमन सियासी जदोजहद जे सवाइ का ॿी रस्तो न आहे। इन शइ खे सम्झंदे अवामी तहरीक 21 तारीख़ ते लाड़काणे में रैली मुनक़द कई आहे, उनखां अवामी मुहिम असां शुरू कई आहे। असीं सभिनी माण्हुनि खे तव्हां मीडिया जे साफ़ी जे ज़रिए हिते असीं दोस्तनि सां मिलिया आहियूं, सखर डिवीज़न जे माण्हुनि खे, लाड़काणे डिवीज़न जे माण्हुनि खे, सिंध जे सभिनी मोहबत माण्हुनि खे असीं अपील था करियूं त हज़ारनि जे तइदाद में, लखनि जे तइदाद में पाण गॾु थियूं। पाण वटि ॿियो को तरीक़ो ई कोन्हे, पाण वटि ॿी का वाह ई कोन्हे, इहा पंहिंजी मजबूरी आहे। त इन मजबूरी पुरअमन सियासी जदोजहद जो ई असीं हिसो थियूं ऐं सियासी जदोजहद जे ज़रिए पाण खे मोह ॾेई वेंदासीं, जीअं अॻे पाण मोह ॾिनो। अॻे ई ताक़तवर वेठा हुआ, अॻे ज़िया लक आयो, यया आयो, उन्हनि चयो त असीं सॼी ज़िंदगी त पोइ वेठा कामयाबु थिया, कोन कामयाबु थिया, ख़तमु थी विया। मुशरफ हो, हुन चयो त मुकल मोड़ त हूंदुसि, उहो रहियो कोन रहियो। हीअ बि 4 ॾींहं जी चांदनी, हिन जा 4 ॾींहं जा, उन खां पोइ हीअ आरज़ी हिकिड़ी शइ आहे जेका कामयाबु थिया आहिनि। उन आरज़ी शयुनि खां पोइ माण्हू जॾहिं उथंदो, अवाम जॾहिं उथंदो, जीअं अॻे तारीख़ में डिक्टेटरशिप खे इनखे जेका शिकस्त ॾिनी आहे, ई सिंध जो माण्हू अॻिते हली शिकस्त ॾींदो ऐं पाण हुनमें फतेह हासिल कंदासीं। महिरबानी तव्हांजी। असांजी राय इहा आहे त क़ौम परस्त इन मामले ते गॾु आहिनि। क़ौम परस्तनि जे विच में या पॉलिटिकल पार्टियुनि जे विच में को बुनियादी वॾो इख़्तिलाफ़ कोई कोन्हे। मौक़िफ़ जो इख़्तिलाफ़ न आहे, डिमांड जी इख़्तिलाफ़ न आहे, जदोजहद जो तरीक़ेकार आहे। माण्हू घणो आहिनि, ही त ज़रूरत आहे जंहिंमें सॼी हिकिड़ी पार्टी या कुझु पार्टियुनि जी मामिलो न आहे, ही सॼी सिंधी क़ौम खे शामिल थियण जी ज़रूरत आहे। छा 4 पार्टियूं 8 पार्टियूं जेकॾहिं इतिहाद करे वेठी हूंदियूं, इहो ठीकु ॻाल्हि हूंदी, पर लखें अवाम, लखें हारी, लखें मज़दूर, लखें औरतूं, लाजनि जा राज, उहो हिसो हिन में शामिल न थिया त उनजी उहो फ्रूटफुल रिज़ल्ट ॾींदी या उहो फ्रूटफुल रिज़ल्ट ॾींदी? असांखे फ्रूटफुल रिज़ल्ट, नतीजा ख़ैज़ जेका असांजो रिज़ल्ट आहे, उहो रिज़ल्ट आहे लखनि जे तइदाद में सिंध जो माण्हू, सिंध जो अवाम, सिंध जो शागिर्द, सिंध जो फ़नकार, सिंध जो उस्ताद, ॻोठ राज, जी बिबिल जे टाइम ते शहर जा शहर पे बंदि थिया, फ़नकार जा फ़नकार गॾु पे थिया, सिंधियाणी तहरीक जेका शामिल थी इनमें, ही जेका वेझे वारी जेका थी है 27वीं आइनी तरमीम जे ख़िलाफ़ पाकिस्तान जो पहिरीं अवामी मार्च सिंधियाणी तहरीक जो, ही 16 तारीख़ ते जेका गुज़िरल वारी नवंबर ते। हाणे वरी असीं अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जी 21 ते आहे, ई गुज़िरल साल असीं बि हलियासीं, ई वरी असीं सॼी दुनिया जे माण्हुनि खे बि चऊं था ऐं सॼे पाकिस्तान जा जेके प्रोग्रेसिव माण्हू उन्हनि खे बि चऊं था त इन में गॾिजनि, त सिंध जो माण्हू जी गॾिजण जी ज़रूरत आहे, सिंध जे पब्लिक इतिहाद जी ज़रूरत आहे। अन कोपन्स जेके दुरियूं आहिनि उहो गॾु आहिनि, उनमें कुझु माण्हुनि खे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे, उनखे बि सम्झणी पवंदी ऐं पाण जदोजहद अॻिते वधंदी त मजबूर थींदा, पंहिंजी सपोर्ट कंदा, अवाम जी सपोर्ट कंदा, पंहिंजे मौक़िफ़ जी सपोर्ट कंदा।